हमेशा इस जिले के और हमारा आगे भी यही अज़म है कि इस इलाके के लोगों को रोजगार दें, इस इलाके में जितना इमानी साहब कारी साहब इस इलाके में तमाम कंदाकोट में गोटकी कंदाकोट पुलिस तामीराती कैंप ते सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी ऐं स्पेशल असिस्टेंट सीएम सिंध कासिम कमर कंदाकोट गोटकी पुल मेगा प्रोजेक्ट जे तामीराती कम ते दौरो करण ऐं ब्रीफिंग लाइ कैंप ते पहुता। उन दौरान सूबाई वज़ीर मीर शबीर अली बिजाणी ऐं कासिम नवीद कमर जो चवणु हो त कंदाकोट गोटकी पुल जो कमु हली रहियो आहे। इन मेगा प्रोजेक्ट जी मॉनिटरिंग करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर जो चवणु हो त कासिम नवीद कमर प्रोजेक्ट खे ॾिसी रहिया आहिनि। असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त पुल जो कमु जल्द थिए। हुन वधीक चयो त हिन वक़्तु पाणी वाकुरा वधीक हुजण सबबि ब्रिज जो कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार थी वियो आहे, पर ठेकेदार कंदाकोट ऐं गोटकी तरफ़ खां रोड ठाहे रहिया आहिनि। हुन चयो त हिते सिंध जे वॾे में वॾी अनाज मंडी आहे। पुल ठहण सां कारोबार खे हथी मिलंदी। सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी जो चवणु हो त पीपी जी इहा ई कोशिशि रही आहे त हू आवाम खे सहूलियतूं ॾे। हुन चयो त हीउ मेगा प्रोजेक्ट सां मईशत खे फ़ाइदो मिलंदो। मूंखे इहा हिदायत मिलियल आहे त हिन प्रोजेक्ट खे जल्द पूरो कयो वञे। हुन चयो त सहाफ़ियुनि जो बि फ़र्ज़ु आहे त मेगा प्रोजेक्ट ते नज़र रखनि, का बि कोताही बर्दाश्त न कंदासीं। हुन चयो त हीउ मेगा प्रोजेक्ट मुंहिंजे मरहूम वालिद जो ख़्वाबु हो, जिन पंहिंजी काविश सां प्रोजेक्ट मंज़ूर करायो आहे। चेयरमैन साहब हिन तरफ़ ख़ुदि मुतवजा आहिनि। हीउ ब्रिज गेम चेंजर हूंदी। आवाम जी अवलिन तरजीह कंदाकोट गोटकी पुल आहे। कंदाकोट डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे। हीअ असांजो घरु आहे। असां कंदाकोट शहर लाइ हर वक़्तु पतोड़ियो आहे। हीउ हल्को आबिद सुंदराणी जो बि आहे। हुननि जी घणी ज़िम्मेवारी आहे त शहर जे इशूज़ ते आवाज़ उथारिनि, हिन इलाइक़े जे माण्हुनि लाइ रोज़गार जा मौक़ा फराहम कया वञनि। पीपी अवामी पार्टी आहे। पीपी सां बग़ावत कंदड़ ऐं छॾे वेंदड़नि जो अशर छा थियो सभिनी खे ख़बर आहे। पीपी पूरी सिंध में कमु कयो आहे। पीपी वॾे वज़ीर बजट जा पैसा MPAs ऐं MNAs हवाले कया आहिनि जीअं उहे पंहिंजे हल्कनि में कमु कनि। हुन इलाइक़े जी संभाल एहसान मज़ारी ऐं आबिद सुंदराणी ते बि आहे। ज़िले जे ADP अची रही आहे। हू पंहिंजनि इलाइक़नि में कमु कराइनि। कंदाकोट प्रेस क्लब असांजे लाइ ख़ुशी जो बाहिस आहे त हितां जा साफ़ ई पुराणा ऐं ज़िमेदार आहिनि। प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि ख़िलाफ़ु थींदड़ ज़्यादती ते नोटिस वठूं था। असां ऐं सिंध हुकूमत कंदाकोट प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं। मिठे पाणी जे प्रोजेक्ट खे जल्द मुकमल करे मिठो पाणी अवाम लाइ यकीनी बणायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ कंदाकोट।